सा तुझो शान वा हिन साई मुझो शान वा प्यारो पाकिस्तान वा ही सोनो पाकिस्तान। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1। हेडमास्टर सलीमा बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 8 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे ॾिसण जो आवाज़। प्यारा ॿारो, असां हवा जे बारे में पढ़ी आया हुआसीं ऐं असां इहो बि ॿुधायासीं त असांजी जिस्म जे अंदरि 5 हवास हूंदा आहिनि, जंहिंमां हिकिड़ो हवास जेको आहे ॾिसण जो हवास आहे। हाणे ॾिसण जो हवास छा आहे? ॾिसण जे हवास खे असीं चवंदासीं सेंस ऑफ साइट। ॾिसण जे हवास जी डेफिनेशन छा आहे? अहिड़ो हवास जेको रोशनी जहिड़े तारुक लाइट स्टिमुलस खे महसूसु करे। अहिड़ो हवास जेको रोशनी जहिड़े तारुक लाइट स्टिमुलस खे महसूसु करे, तंहिंखे ॾिसण वारो हवास चइबो आहे। अहिड़ो हवास जेको रोशनी वारे तारुक खे महसूसु करे, तंहिंखे छा चइबो आहे? ॾिसण वारो हवास चइबो आहे। असांखे ॿुधाए थो त ॾिसण वारो हवास उहो हवास आहे जंहिं वसीले असां शयुनि खे महसूसु करे सघूं। फ़र्ज़ु कयो असांजे साम्हूं असांजे मथां नीरो आसमान आहे, साम्हूं सरसब्ज़ आहे, गाॾियूं आहिनि, बिल्डिंग्स आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं आहिनि। इहे असां कहिड़े हवास वसीले मालूम कंदा आहियूं? ॾिसण वारे हवास वसीले। प्यारा ॿारो, ॾिसण वारे हवा जो जेको मददगार उज़ू आहे उन खे अखि चवंदा आहियूं। अखि ॾिसण या नज़र जो हवासी उज़ू आहे ऐं उन में रोशनी खे महसूसु कंदड़ ख़ाबरू सेल फोटो रिसेप्टर्स हूंदा आहिनि। फोटो मतिलबु लाइट, रिसेप्टर्स मतिलबु हवासी सेल। प्यारा ॿारो, अखि ॾिसण या नज़र जो हवासी उज़ू आहे ऐं उन रोशनी खे महसूसु कंदड़ ख़ाबरू सेल फोटो रिसेप्टर्स मौजूदु हूंदा आहिनि। यानी अखि में छा हूंदी आहे? अखि जे अंदरि रोशनी खे महसूसु करण जे लाइ 2 क़िस्मनि जा ख़ाबरू सेल हूंदा आहिनि। हिकिड़ा कोन सेल, हिकिड़ा सुई वांगुरु सेल। इहे ॿई सेल छा कंदा आहिनि? रोशनी जहिड़े तारो खे महसूसु कंदा आहिनि ऐं इन जो पैगाम दिमाग़ ॾांहुं मोकिलींदा आहिनि। प्यारा ॿारो, इंसानी अखि जेका आहे उनजी असां अॼु बनावट पढ़ंदासीं। अखि जी बनावट छा आहे? प्यारा ॿारो, अखि जेका आहे उनजा 2 हिसा आहिनि। अखि जो ॿाहिरियों हिसो जंहिंखे असीं चवंदासीं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ, ऐं ॿियो जेको आहे अखि जो अंदरियों हिसो जंहिंखे असां चवंदासीं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द अर्थ। हाणे इंसानी अखि जेका आहे उनजो ॿाहिरियों हिसो छा आहे? इंसानी अखि खे सम्झणु तमामु मुश्किल आहे, पर असां इनखे हिसा करे सम्झाईंदासीं त जीअं सभु ॿारड़ा, सभु शागिर्द आसानी सां इनखे सम्झी सघनि। हीउ लेक्चर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1 जे लाइ न आहे, पर के पूरे सिंध वासियुनि जे लाइ, जेके असांजी सिंधी ॿोली खे सम्झनि था उन सभिनी जे लाइ आहे। प्यारा ॿारो, हाणे अखि जो जेको ॿाहिरियों हिसो आहे उहो नज़र ईंदड़ हिसो आहे जंहिंखे असां ॾिसी सघंदा आहियूं। अखि जो ॿाहिरियों हिसो हिकिड़े तारे ते मुश्तमिल आहे ऐं हिकिड़े छपर ते मुश्तमिल आहे। असां वटि 2 छपर आहिनि ऐं हिकिड़ो तारो आहे। यानी जेकॾहिं 2 अखियूं ॾिसूं त हिन जे 2 तारा हूंदा, 4 छपर हूंदा आहिनि। हाणे इंसानी अखि जो जेको ॿाहिरियों हिसो आहे उन में सभ खां पहिरियों हिसो जेको आहे उन खे असीं छा चवंदासीं? तारो। ॿिए हिसे खे असीं छा चवंदासीं? छपर। हाणे इंसानी अखि जो जेको ॿाहिरियों हिसो तारो आहे उहो छा आहे? तारे खे असां आई बाल बि चवंदा आहियूं। इंसानी अखि हिकु तारे ते मुश्तमिल हूंदी आहे। इंसान जी जेका अखि आहे या कंहिं बि जानदार जी जेका अखि आहे उहा हिकिड़े तारे ते मुश्तमिल हूंदी आहे, जेको गोल ऐं अंदरां ख़ाली हूंदो आहे। हीउ ॿाहिरियां गोल हूंदो आहे, अंदरियां ख़ाली हूंदो आहे। पर असां अॻिते हली करे पढ़ंदासीं त हीउ अंदरियां ख़ाली न हूंदो आहे, बल्कि हिन जा मुख़्तलिफ़ तह हूंदा आहिनि। ॿाहिरियों तह, ॿाहिरियों परदो, अंदरियों परदो ऐं विचियों परदो ऐं अंदरियों परदो, ऐं हीउ खोपड़ी जे हॾाएं सुराख में रखियलु हूंदो आहे। हीउ इंसानी अखि जो जेको तारो आहे इहो कंहिं खोपड़ी, हीअ सॼी असांजी खोपड़ी आहे, हीअ सॼो हॾ आहिनि, हीअ असांजा हॾ आहिनि। हॾनि जे अंदरि हीअ जेके आहिनि सुराख आहिनि, हीअ नंढा नंढा सुराख आहिनि, इन्हनि सुराखनि जे विच में रखियलु आहे। प्यारा ॿारो, इंसानी अखि जो जेको ॿाहिरियों हिसो आहे उहो 2 नंबर हिसो आहे छपर, आईलिड। हर हिकु अखि जे मथां ऐं हेठियां, हिकिड़ी अखि आहे इन जे हेठियां ऐं मथां चुरंदड़ छपर माना हरकत कंदड़ छपर, आईलिड हूंदा आहिनि जेके तारे जो बचाव कंदा आहिनि। हीअ तारे जो कीअं बचाव कंदा आहिनि? साम्हूं खां तेज़ हवा घुली रही आहे, मिठी अची रही आहे, तव्हां असां अखियूं बंदि कंदा आहियूं, तंहिं करे हीअ तारे जो छा कंदा आहिनि? बचाव कंदा आहिनि। हीअ त इंसानी अखि जा उहे 12 हिसा जेके असांखे नज़र अची रहिया। छा इंसानी अखि जा अंदरियां हिसा बि आहिनि? हा, इंसानी अखि जे अंदरियनि हिसनि खे असां 2 हिसनि में विरहायो आहे। इंसानी अखि जो अंदरियों हिसो जेको आहे, सभ खां पहिरियां जेकॾहिं इंसानी अखि खे असां ईअं मथां खां खोलणु शुरू कयूं त हिन जे मथे हिसे ते ॻोढ़ा आणींदड़ गुदूद आहिनि। कहिड़ा आहिनि? ॻोढ़ा आणींदड़ गुदूद। 2 नंबर ते इंसानी अखि जो छा आहे? तारो। पहिरें नंबर ते हिन मथे हिसे ॾांहुं ॻोढ़ा आणींदड़ गुदूद मौजूदु आहिनि। जेकॾहिं हीअ इंसानी अखि खे असां खोलियूं त हिन जे अंदरि छा आहे? तारो आहे। प्यारा ॿारो, ॻोढ़ा आणींदड़ गुदूद छा आहिनि? अखियुनि में ॻोढ़ा आणींदड़
टीयर ग्लैंड्स पण रखियल हूंदा आहिनि। चए थो अखियुनि में ॻोढ़ आणींदड़ गुदूद जंहिंखे अंग्रेज़ी में असां चवंदासीं टीयर ग्लैंड्स पण रखियल हूंदा आहिनि, जेके अखि जे मथे हिसे ॾांहुं खुलंदा आहिनि। हीअ हमेशह इंसानी अखि जे मथे हिसे ॾांहुं खुलंदा आहिनि। जॾहिं बि का मिटी वग़ैरह पइजी वेंदी आहे त टीयर ग्लैंड एक्टिव थी वेंदा आहिनि ऐं इहे पाणी छॾींदा आहिनि, जंहिंसां मिटी जा दरड़ा पाणी में तरे करे अखि खां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। उनखां बाद में अखि जो तारो आहे। प्यारा ॿारो, हीउ जेको तव्हांखे अखि जो तारो नज़र अची रहियो आहे, असल में इहो 3 तहनि ते मुश्तमिल आहे। सभ खां पहिरियों ॿाहिरियों परदो, उनखां बाद में इन अखि जो विचूं परदो आहे, उनखां बाद में इन अखि जो अंदरियों परदो आहे। हर हिकु परदे जे अंदरि मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर मौजूदु आहिनि, जेके इंसानी अखि खे मुख़्तलिफ़ कम सर अंजाम करण में मदद ॾींदा आहिनि। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आयासीं त इंसानी अखि जेका आहे उहा 2 हिसनि ते मुश्तमिल आहे। इंसानी अखि जो हिकिड़ो ॿाहिरियों हिसो हूंदो आहे, इंसानी अखि जो हिकिड़ो अंदरियों हिसो हूंदो आहे। जेको ॿाहिरियों हिसो आहे उहो तारे ऐं छपर जे मुश्तमिल हूंदो आहे, ऐं जेको ॿियो हिसो हूंदो आहे उहो इंसानी अखि जो अंदरियों हिसो हूंदो आहे, जेको ॻोढ़ो आणींदड़ गुदूद ऐं अखि जे अंदरे तारे ते मुश्तमिल हूंदो आहे। प्यारा ॿारो, सुभाणे असां इंसानी अखि जे तारे जे ॿाहिरियों परदो, विचूं परदो ऐं अंदरियों परदो पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स ॾियणु न विसारींदा। असां इहो सॼो कुझु पंहिंजे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सरदारू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कशमोर कॉलोनी नंबर 1 जे लाइ नथा कयूं, बल्कि ओवरऑल सभिनी सिंधियुनि जो पेज आहे। असांजे पेज खे लाइक कयो, कमेंट्स कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। उस्ताद इनायतुल्लाह लाशरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।